ख़्वाजा सरा छा तव्हांजे चवण ते आहे या हुन जो को पंहिंजो मसइलो इहो? ज़बरदस्ती अच्छा, जॾहिं इहो 3 जून वारो वाक़ियो पेश आयो तॾहिं तव्हां ऑन ड्यूटी हुया, ऑफिस कीअं पहुता? न न आउं जीअं तव्हांखे ॾेखारियो तव्हां पिक्चर बि वठी था सघो। ऑफिशियली आई वाज़ ऑन लीव। मुंहिंजी लीव त अञा बि हिन मंथ 27 ताईं हलंदी। आई वाज़ ऑन लीव ऐं रीज़न इहो हुयो दैट 2 महीननि खां डिस्टर्ब हुयमि। जीअं आउं 2 महीने त चवां पई कंटिन्यूअसली। हुन खां पोइ जेके ऑफिशियल नंबर खां मूंखे कॉल आई, मुंहिंजे भले ई CDR कढा आहिनि, हुननि मूंखे घुरायो। आउं वयमि, प्रोटेस्ट थिए पियो। हुन में आउं चयो हो त प्रोटेस्ट ख़तम करायो, आउं करायो। कपिड़ा ई आउं पाराया, चांहि जो बंदोबस्तु आउं कयो। नफ़री अची वई। मुंहिंजा वॉइस नोट्स आहिनि। आउं जेल में लाइक मूंखे जीअं हिननि खयो 6 वॻे या 5 वॻे मूंखे हिननि खयो आहे। अधु कलाक खां पोइ ही चवनि था त हीअ मारिया जा वॉइस नोट्स आहिनि। कीअं लीक थिया, कंहिं लीक कया, सोर्स ॿुधायो, फोरेंसिक करायो, फ्रेगमेंट्स अटैच कीअं थी विया। आउं चवां थी ऑन ओथ आउं सुबुह पटिशन फाइल कंदमि। मुंहिंजो फ़ोन छो रखिया आहिनि ॿुधायो, अवाम खे ॿुधायो, जज साहब खे ॿुधायो। जॾहिं जज साहब पुछे पियो बेल ऑर्डर तव्हां वटि कुझु आहे कोन, तव्हां हे डायरेक्ट नथा प्रोड्यूस कयो मुंहिंजो फ़ोन ऐं वॉइस नोट, छो त तव्हांखे ख़दशो आहे, हुन में शयूं आहिनि। न हूंदियूं त आउं फोरेंसिक में लाज़मी वेंदमि, आउं हर शइ कराईंदमि। अच्छा, उन्हनि मोबाइलनि में अहिड़ो छा आहे? तव्हां पहिरें ॾींहं खां वठी पंहिंजे मोबाइलनि जी दावा कयो पिया, छा उहा जेका पुलिस आहे, SSP आहे, उहे क़बूल कनि था त उहे मोबाइल उन्हनि वटि आहिनि या न आहिनि? पहिरीं त क़बूल कयो 2-3 ॾींहं पहिरीं, ऐं मूंखे चयो इनायत कुरैशी सर CI त तुंहिंजो मोबाइल मूं वटि आहिनि, एप्लीकेशन विझी छॾ आमिर राजपूत जज साहब वटि, आउं रिकवर कराए ॾींदमि। मुंहिंजी त एप्लीकेशन ड्राफ्ट बि आहे, मूंखे सुबुह पुटअप करणी हुई। बट कल्ह मूंखे कन्वे थियो आहे त हिन जे फ़ोन में इलाही शयूं आहिनि जेके असां रिकवरी में हिन जो फ़ोन नथा शो करे सघूं, छो त जेकॾहिं फ़ोन शो कंदा त इलाही मसइला थी वेंदा डिपार्टमेंट लाइ, ऐं इलाही शयूं जेके आहिनि न उहे ॿाहिरि अची वेंदियूं। हिन करे मुंहिंजो शो रिकवरी फ़ोन नथा, ट्रांसजेंडर जो शो कनि था, मुंहिंजो शो नथा कनि। छो? आउं त ऑफिस में अबडक्ट थी आहियां, अरेस्ट हिननि कयो, ऐं मुंहिंजी लास्ट लोकेशन त ऑफिस ऐं CI आहे। फ़ोन किथां वियो, CI खां किथां वियो? कुझु त मतिलबु लाइक मैरिट बेसिस ते कुझु था कनि न ही। इन्हनि खे त मतिलबु लाइक SSP हैदराबाद थी आहे त मूंखे लॻे थो लॉ जी ख़बर कोन्हे, इन्वेस्टिगेशन जी ख़बर कोन्हे, मैरिट जी ख़बर कोन्हे। उन्हनि खे लॻंदो आहे कूड़ी FIR ठाहे करे तव्हां डंडनि सां गॾु डिस्ट्रक्शन कई आहे, ऐं जेके आहे हू कयो आहे लाइक प्रोटेस्ट कयो आहे, हुन खां पोइ ही कयो आहे त हू कयो आहे, ऐं प्रॉपर्टी तोड़ी आहे। कुझु त ख़्यालु रखे हा त वीडियोस माण्हू ठाहिनि पिया। कूड़ एतिरो ॻाल्हाइण जी कहिड़ी नीड हुई? न आउं प्रोटेस्ट में आहियां, न आउं ॿाहिरि प्रोटेस्ट में आहियां, न मुंहिंजे हथ में को डंडो आहे, न मतिलबु आउं डंडा हलाया आहिनि। डंडा ट्रांसजेंडर्स हलाइनि पिया। फॉर एग्ज़ाम्पल ट्रांसजेंडर जॾहिं पंहिंजा कपिड़ा लाथा, उहो वीडियो त कंहिं ठाही, किथां लीक थी, छो लीक थी, हुन वक़्तु डंडा किथे आहिनि? तव्हां जॾहिं हुनजी वीडियो ठाहे था सघो त जॾहिं ट्रांसजेंडर तोड़फोड़ कनि पिया डंडनि सां गॾु, तव्हां वीडियो छो न ठाहे? जॾहिं आउं तोड़फोड़ कयां पई, तव्हां वीडियो छो न ठाहे?
जॾहिं पुलिस एंटर थी आहे त हर दरवाजे के अंदरां कुंडी छो हई? वीडियोस मूं वटि सभु मौजूद आहे, वीडियो सभु मौजूद आहिनि। पुलिस नफ़री डंडा खणी बीठी आहे ग्राउंड में, हिकु औरत खे वठण लाइ 80 माण्हू अचनि पिया। कहिड़ो कानून आहे? को त मतिलबु लाइक ऐं सिंध में आहियां, मुंहिंजो पीउ सिंधी हो, मुंहिंजो पीउ लाइक ही वॉज अ ब्रेव ऑफिसर, हुननि पूरी ज़िंदगी पीपल्स पार्टी लाइ कमु कयो आहे। मुंहिंजे पीउ जो ॻोठ आहे, मुंहिंजो बैकग्राउंड स्ट्रॉन्ग आहे, मुंहिंजो भाउ जेके आहे उहो यूके में आहे, मूंखे फाइनेंशियली सपोर्ट हू कंदो आहे, असांजी फैमिली जो नालो आहे। तव्हां मतिलबु एतिरो ज़लील कनि, मुंहिंजी जेके भाभी आहे हू बीकन हाउस जी कोऑर्डिनेटर, बीकन हाउस में जॉब कंदी आहे, हुननि खे पकड़ी पकड़ी मुंहिंजो मीडिया ट्रायल में हुननि खे छा मुंहिंजी फैमिली छा कयो आहे? मुंहिंजी माउ आहे ऐं जेल में आहियां, तव्हां में एतिरी ह्यूमैनिटी न आहे त तव्हां हुनखे हरास था कयो त जेकॾहिं तूं 24 कलाक में घर ख़ाली न कयो तोखे ॿारनि खां झली असां कढंदासीं। अच्छा, इहो घर जेको आहे जंहिंजो नोटिस बि जारी थियो, इहो जी, कॾहिं अलॉट थियो, कंहिंखे अलॉट थियो हुयो? ही घर मुंहिंजे फादर खे अलॉट थियो ऐं असां पैदा हिन घर में थिया, मुंहिंजे फादर जी पूरी सर्विस हिन घर में थी आहे ऐं असां लाइ पुलिस लाइन इज़ लाइक अ होम टू अस न, वी वर बॉर्न हियर। ऐं हुन खां पोइ जॾहिं वालिद साहब जी डेथ थी वई हुई, ऐं डिसीज़ कोटा में अप्लाई कयो, मुंहिंजो जेके रीज़न हो, डिस्पाइट ऑफ getting distinguished marks in my qualification and position in board examination, I applied for in police department knowing the fact that uh, it's a male dominating field। मजबूरी इहा हुई फ्लैट, छो त वालिद साहब जी जॾहिं हीअ डेथ थी वई त पुलिस रूल्स जे मुताबिक़ हिकु सर्टन पीरियड हूंदो आहे ऐं हुन खां असांखे स्टे मिलियो, पोइ मूंखे अप्लाई करिणो हो त आउं पंहिंजे नाले ते अलॉट करायो। तॾहिं SSP हैदराबाद पीर मोहम्मद शाह साहब हो, हीअं शायदि DIG ट्रैफिक आहिनि, त हुननि पाण मूंखे फेवर कयो त हुननि खे आउं ॿुधायो त सर डिपार्टमेंट में जो रीज़न घर आहे, अम्मी रोड ते अची वेंदी, सिधी ॻाल्हि आहे, असांजी फैमिली जो को घर कोन्हे हिन सां सवाइ, लड़काना नथा वञी सघूं, बैकवर्ड एरिया आहे, असां हिते जा पढ़िया आहियूं, त हुननि फेवर कई, हुननि मुंहिंजे नाले ते अलॉट कयो। अच्छा, पहिरीं मुंहिंजे फादर जे नाले ते हुई। तव्हां हैदराबाद में रही केतिरनि ई उहिदनि ते, मसलन जीअं इंसान जे हक़ूक़नि लाइ कमु कयो, उन खां अलावा जेको वुमेन चाइल्ड प्रोटेक्शन जा तव्हां सेल इंचार्ज रहिया, ऐं केतिरा ई ऑफिसर आया जिन तव्हांखे एप्रिशिएट सर्टिफिकेट्स ॾिना, शील्डूं ॾिनियूं, ऐं जेको ताज़ो SSP आहे उन बि तव्हांखे एप्रिशिएट सर्टिफिकेट वग़ैरह ॾिना। पोइ हीउ अचानक सां एॾो मामिलो कीअं थी वियो जे हाणे उहो पंहिंजे हिसाब सां तव्हांजो मौतलीअ वारो थी वियो आहे, तव्हां जेल विया, इहे मामला सभु कीअं किथां शुरू थिया? वही ना, 2 महीना पहिरीं जेका ही वॉज ट्राइंग टू बी वेरी मच पर्सनल विद मी, जंहिं ते आउं सफ़ा ॻाल्हाइण बुलाइण वञणु विज़िट करणु छॾे ॾिनो। मूंखां अगेन आउं हुनखे ग़लती कोन चवंदमि, तव्हां कंप्लेन करे छॾियो मथे सीनियर्स खे WhatsApp ते हर शइ मोकिलेसि थी। अच्छा, उहो छा तव्हां सीनियर्स केॾनि खे मोकिलियो हुयो, छा मोकिलियो हुयो? ऐं ऐं SSP सां पहिरीं तव्हांजो मसलन हिते तव्हां किथे गॾु कमु कयो हुयो या तव्हांजो को कॉन्टेक्ट वग़ैरह या? हा, ही वॉज SP हेडक्वार्टर फारूक साहब जे टाइम ते, अमजद सर जे टाइम ते ही वॉज SP हेडक्वार्टर ऐं असांजो सुठो हिकु प्रोफेशनल रिलेशनशिप हो। उन खां पोइ ही SSP जॾहिं शिकारपुर थिया आहिनि, अलाए पावर अची वियो, अथॉरिटी अची वई, छा थी वियो, थोरो ई चेंज थी विया ऐं मुंहिंजे स्टेटस ते रिप्लाई करणु, मैसेजेस कनि, हुतां खां हिन जो स्टार्ट थियो। हुन खां पोइ जेके आहे ही जॾहिं SSP हैदराबाद थिया त ऑफकोर्स he was started giving me favors, he was like appreciating me, everything was good। पर जॾहिं उहो थोरो हिकु वरी ट्रैक ते अची विया ऐं थोरो रिज़र्व थी विया ऐं वञणु बंदि कयो, ऑफिस स्टाफ खे ख़बर पइजी वई उन्हनि खे हर शइ, पोइ हिननि जॾहिं आउं कंप्लेन कई त ही रिज़र्व थी विया। कंप्लेन खां पोइ हिननि कंटिन्यूस कॾहिं छा ऑर्डर, कॾहिं छा ऑर्डर, अच्छा, कॾहिं छा कंप्लेंट्स तव्हां कहिड़ियूं कंहिंखे कयूं? अॼु जेको तव्हां कोर्ट में विया उन में जेको तव्हां हिरासमेंट जहिड़ा जेके उन में CP में फाइल करायूं आहिनि त SSP तरफ़ां तव्हांखे हिरासमेंट बि कयो वञे, उहे कहिड़ियूं शयूं, उन जूं कंप्लेनूं तव्हां ॿियनि लाॻापियल कहिड़नि अमलदारनि ताईं उहे शिकायतूं तव्हांखे छा IG रिटर्न साहब में खे कयूं? मोकिली, IG साहब IG साहब खां WhatsApp कई, जावेद ओरो साहब खे WhatsApp कई ऐं तारिक सर खे मैसेजिस कया इलाही, जेकॾहिं तारिक सर हीअं ॾिसनि त उन्हनि खे ख़बर हूंदी त मुंहिंज ते छा गुज़री आहे 2 महीना पहिरियों। ऐं जेके फॉर्मर SSPs आहिनि, अमजद शेख साहब, उन्हनि खे मैसेज कया, मूं फारूक सर खे मैसेज कयो, मूं त DC हैदराबाद खे बि मैसेज कयो।
अच्छा उहे छा तव्हां मैसेज कया उन्हनि खे? त ही शयूं आहिनि, हिननि खे तव्हां ॾिसो, अमृतसर खे या फ़र्रुखसर खे तव्हां डायरेक्ट क्लियरली, छो त हिकु असांजो प्रोफेशनल रिलेशनशिप हो ऐं गुड फेथ में असां कमु कयो, इलाही सुठो कमु कयो, त हुननि खे तव्हां डायरेक्ट ॿुधाए छॾियो त मसइलो इहो आहे, स्क्रीनशॉट्स बि मोकिले छॾियो। अमृत शेख साहब शायदि हिननि मूंखे सम्झाइण लाइ हिनखे कॉल वग़ैरह कई हूंदी, त हिन चयो अमृतसर मूंखे सेटिस्फाई कयो, त अॼु खां पोइ तोखे परेशान न कंदो, डोंट वरी, जस्ट फोकस ऑन योर वर्क। कंहिंजे नाले चई? सर लाइ, शागिर्द सर लाइ जेके बि 2 मंथ खां पहिरीं शइ थी आहे हरासमेंट जी, हो बि ऐं हुन में लिखी आहे, जेके विच में FIR थी हो बि लिखी आहे, जेके ट्रांसफर पोस्टिंग कई हो बि, जेके आउं लीव ते वियमि हो, ऐं जेके मूंखे घुरायो हो, ऐं हुन में ही बि प्ली कई आहे त CCTV फुटेज पिया अचनि, हर शइ अचे, मेमो अचे, FIR जी इन्वेस्टिगेशन जेके आहे फज़ूल ऑपरेशन आहिनि, जेके 6 जॻह 5 4 जॻह थियनि त उहे सस्पेंड थियनि, जेके मूंखे सस्पेंड कयो आहे विदाउट एनी गिविंग शोकास नोटिस, या जेके मूंखे डायरेक्ट IG साहब सस्पेंड कयो आहे, त मां अपील कंहिंखे कंदमि? हिरारकी त टॉप IG साहब आहे, त मतिलबु SSP करे हा त आउं DIG साहब खे अपील करियां, या ट्रांसफ़र आहे मुंहिंजो कराची थी वियो आहे, कराची में को रिहाइश कोन्हे, ऐं कराची में वञी छा कंदमि, त हिन करे आउं हाई कोर्ट हली वियमि, सभु ग्राउंड्स आहिनि मुंहिंजा, त ट्रांसफ़र ऑर्डर कैंसिल थिए, सस्पेंड ऑर्डर जेके आहे उहो कैंसिल थिए, ऐं इंशाल्लाह हाई कोर्ट इंश्योर करायो आहे त सीनियर्स कंटेम्प्ट ऑफ कोर्ट न कंदा, सुबुह नोटिस बि इशू थी वेंदा। मुंहिंजे सीनियर जो आहे, हुननि मूंखे चयो, इवन आउं तव्हांखे अॼु मूंखे जीअं थोरी थोरी मेमोरी बैक आहे, थोरो यादि थो अचे, साजिद सदोज़ई साहब खे ऐं रिक्वेस्ट कई, ठट्टा जा SSP आहिनि न जी, ऐं हुननि खे रिक्वेस्ट कई त सर काइंडली कैन यू प्लीज़ अरेंज अ प्लेस अकोमोडेशन, ऐं तव्हां सां कमु करणु थी चाहियां, एतिरो परे ठट्टा। हाणे तव्हां इमेजिन कयो त आउं केतिरो मेंटली डिस्टर्ब हूंदमि, ऐं मैडम अलीना खे सां अटैच थियण जी ख़बर पई मूंखे त इलाही परे आहे उहो सुजावल। ऐं रिक्वेस्ट कई माण्हुनि खे, हू चवनि पिया त वाई शी वॉन्ट्स टू लाइक लीव हैदराबाद एंड कम सो फार, रीज़न इहो हुयो न, छा रीज़न? FIR त मूं ते 3rd ते थी आहे न, ऐं त 2 महीना पहिरियों माण्हुनि खे चवां पई त, ऐं त सर खे बि चयो हो त ऐं कराची जेकॾहिं अकोमोडेशन मूंखे ॾियनि था, रिहाइश ॾियनि था, रिस्पेक्ट ॾियनि था, अपॉर्चुनिटी ॾियनि था, त वेल एंड गुड, ऐं जेकॾहिं मुंहिंजे ख़िलाफ़ु हिननि खे को एडवर्स रिएक्शन करिणो आहे, नथा चाहिनि त आउं नज़र अचां, नथा चाहिनि त आउं कमु कयां, त भले मुंहिंजी पोस्टिंग ते बैन हणी छॾियो, तव्हां वटि ऑप्शन्स आहिनि, मुंहिंजी नौकरी खे खाइण जेके मुंहिंजो राइट आहे डिसीज़ड कोटा में, हू ऐं हुन शइ ते आउं अचणु न ॾींदमि, मुंहिंजो फादर जो राइट हो, ही डाइड परफॉर्मिंग ड्यूटी, तव्हांखे मूंखां मसइलो आहे, मूंखे सस्पेंड कयो, ऐं इंक्वायरी जॉइन कंदमि, तव्हांखे मूंखां मसइलो आहे, तव्हां मूंखे शोकास ॾियो, आउं त रिप्लाई कंदमि, तव्हांखे मूंखां मसइलो आहे, तव्हां इन्वेस्टिगेशन जेके हले पई सेशन कोर्ट में, ट्रायल हले पियो, ही छा आहे त तव्हां कमेटी विहारी मूंखे कन्वे करायो आहे त वी विल डिसमिस यू, वी विल डू दिस, वी विल डू दिस, यू आर नो मोर, त ही अहिड़ी ॻाल्हियूं कन्वे कंदा त आउं हाई कोर्ट ई वेंदमि न, ऐं त वेट न कंदमि त मां डिसमिस थियां, उहो IG साहब डिसमिस कनि मूंखे, छो त रिपोर्ट पुटअप थियणी हुई IG साहब खे, IG साहब जेकॾहिं डिसमिस कंदा बि आउं अपील कंहिंखे कंदमि? SSP डिसमिस करे आहे त हलो हिकु मूं वटि ग्राउंड हुजे आहे त आउं मथां DIG साहब खे अपील करां, DIG साहब मूंखे डिसमिस करे आहे फॉर एग्ज़ाम्पल, त मूं वटि हिकु हुजे आहे रस्तो, त आउं IG साहब खे अपील कंदमि, ईअं ई आहे न असांजे डिपार्टमेंट में हिरारकी, मूंखे त हिननि डायरेक्ट डिसमिस ऐं सस्पेंड IG खां कराइनि पिया, त हिन करे आउं प्ली वरिती आहे, हुनखे स्टॉप कराया आहिनि, नोटिस सर्व कराया आहिनि, त ही एतिरी ज़्यादती न थिए, मूंखे हिकु भले आउं जेल खां थी आई आहियां, बट मूंखे हिकु मौक़ो मिले त आउं फेयर ट्रायल पाण खे सरेंडर कयां, पाण खे डिफेंड कयां, मूंखे एतिरो त टाइम में मौक़ो मिले न। अच्छा हिकु ॻाल्हि जेका तव्हां CPA में फाइल करिया हिरासमेंट जो, छा तव्हां वटि उहे एविडेंस आहिनि जेके तव्हां उते पेश कंदो या उनखे पंहिंजे पाण खे साबित कंदो उन्हनि ॻाल्हियुनि खे जेके तव्हां इल्ज़ाम पंहिंजा, मिसाल ॻाल्हि जेको पाण CPA में तव्हां शयूं मेंशन करायूं, उहे तव्हां कीअं प्रूव कंदा कोर्ट में? ॾिसो, हिकु त जेके कॉन्स्टेंट इवेंट्स आहिनि मूंसां, फॉर एग्ज़ाम्पल हिकु आउं तव्हांखे नंढी ॻाल्हि ॿुधायां, अदील साहब जे टाइम ते हिकु कॉन्ट्रोवर्सी थी हुई, अदील सर मूंखे सस्पेंड कयो, अच्छा 4 ॾींहं खां पोइ मूंखे रीइंस्टेट करे छॾियो, उन खां पोइ